अस्सलाम वालेकुम दोस्तों। बादशाह ऐं वज़ीर। एक बादशाह जो वज़ीर पंहिंजी वफ़ादारी, अकुलमंदी ऐं बहितरीन कारकर्दगीअ जे करे तमामु घणो मशहूर ऐं वफ़ादार हो ऐं बादशाह खे तमामु घणो वेझो बि हो। उन कुर्बत जे करे ॿिया सभु वज़ीर ऐं मुशीर उन सां तमामु घणो हसद रखंदा हुआ। उन्हनि खे लॻंदो हो त हू सभु पोइते रहिजी विया आहिनि, छो त बादशाह उन वज़ीर खे उन जे कारनामनि जे करे केतिरा ई इनाम इकराम ऐं हीरा जवाहिर बि अता कंदो हो। हिकु ॾींहुं सभिनी हासिद वज़ीरनि ऐं मुशीरनि मिली करे हिकु प्रोग्राम ठाहियो त छो न हिकु साज़िश तयारु कई वञे। कुझु कूड़ा काग़ज़ ऐं इल्ज़ाम तयारु करे उन वज़ीर खे बादशाह ऐं अवाम जी नज़रुनि में ज़लील कयो वञे ऐं गद्दार साबित करे उन हैसियत तां हटायो वञे। उन्हनि ईअं ई कयो ऐं काफ़ी महिनत खां पोइ कुझु कूड़ा काग़ज़ात ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी जॾहिं उन वज़ीर खे बादशाह अॻियां पेश कयो वियो त बादशाह खे तमामु घणी कावड़ आई ऐं बादशाह उन वज़ीर खे सज़ाए मौत जो हुकुम ॾिनो। उन सल्तनत में सज़ाए मौत जो तरीक़ो उहो हुयो त हिकु वाड़ में मुजरिम खे शिकारी कुतनि अॻियां छॾियो वेंदो हो, जिते उहे शिकारी कुता उन इंसान जो गोश्त रोड़ींदा, वार में गीलींदा ऐं मारे विझंदा हुआ। वज़ीर बि बादशाह जो संदसि सज़ाए मौत जो हुकुम ॿुधी ख़ामोश रहियो ऐं कुझु सोचे बादशाह अॻियां अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, मूंखे आख़िरी ख़्वाहिश पूरी करण जी इजाज़त ॾिनी वञे। बादशाह पुछियो त छा आहे तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश? वज़ीर चयो त मूंखे 10 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे, जंहिं दौरान आउं पंहिंजे औलाद में पंहिंजी मिल्कियत जी विरासत करे सघां ऐं उन्हनि सां गॾु कुझु वक़्तु गुज़ारे सघां। बादशाह संदसि उहा अर्ज़ु क़बूल कई ऐं वज़ीर दरबार मां निकिरी सिधो पंहिंजे घर पहुतो ऐं संदसि गॾु कयल दौलत मां सोन जा सिर्फ़ु 10 सिक्का खयां ऐं उन बाड़ में हलियो वियो जिते शिकारी कुता ऐं उन्हनि खे संभालींदड़ शख़्स मौजूदु हो। उन वज़ीर उन शख़्स सां उहो सौदो कयो त 10 सिकनि जे बदिले में हू 10 ॾींहंनि जे लाइ मोकल हलियो वञे ऐं उन्हनि 10 ॾींहंनि दौरान हू वज़ीर पाण उन्हनि शिकारी कुतनि जी संभाल कंदो। ऐं जीअं त हू शख़्स सोने जा 10 सिक्का ॾिसी लालच में अची वियो, सो वज़ीर जी उहा ऑफर क़बूल कयईं ऐं उन वक़्त खां ई वज़ीर ॾींहुं राति हिकु करे उन्हनि शिकारी कुतनि जी ख़िदमत कई ऐं उन्हनि खे बहितरीन खुराक वग़ैरह ॾींदो हो। 2 खां 3 ॾींहंनि अंदर ई उन शिकारी कुतनि खे ईअं लॻो त ॼण उन्हनि जो असुलु मालिक ई इहो शख़्स आहे। 10 ॾींहं पूरा थिया त 11हें ॾींहुं वरी दरबार लॻो। बादशाह जे हुकुम मुताबिक़ वज़ीर खे उन कुतनि जे वाड़ में उछलायो वियो त कुता बि तेज़ीअ सां वज़ीर तरफ़ दौड़िया, उन वज़ीर खे खाइण लाइ न पर उन जा पेर चटण लाइ। उहो मंज़र ॾिसी सभु दंग रहिजी विया। बादशाह बि हैरान थियो ऐं सभु वज़ीर बि हैरान व परेशान थी विया। हैरान ऐं परेशानीअ जे आलम में बादशाह वज़ीरनि समेत उन वज़ीर खे उन वाड़ मां ॿाहिरि घुरायो ऐं पुछा कयाऊंसि त हीउ छा थी वियो। वज़ीर जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, मूं अव्हां जी 30 साल ख़िदमत कई, पर सिर्फ़ु थोरी देरि अंदरि मूं ख़िलाफ़ु तयारु कयल साज़िश जे करे अव्हां मूंखे सज़ाए मौत जो हुकुम ॾिनो, जॾहिं त उन कुतनि जी मूं सिर्फ़ु 10 ॾींहं ख़िदमत कई, पर बुखायल हुअण बावजूदि बि उन्हनि मूंखे कुझु न चयो। बादशाह वज़ीर जी उहा ॻाल्हि ॿुधंदे हैरान बि थी रहियो हो ऐं उन जी सम्झ खां मुतासिर बि। ऐं बादशाह उन्हनि इल्ज़ामनि जी तहक़ीक़ जो हुकुम ॾिनो ऐं कुझु ॾींहंनि अंदरि रिपोर्ट आई त वज़ीर बेगुनाह साबित। बादशाही दरबार वरी लॻो। बादशाह पाण वज़ीर जी बेगुनाही जो ऐलान कयो ऐं वज़ीर खां पुछियईं त जिन तोसां इहो कयो उन्हनि लाइ तूं पाण का सज़ा तजवीज़ कर। तो तरफ़ां मिलियल हर सज़ा उन्हनि खे ॾिनी वेंदी। पर वज़ीर अला ज़ल्फ़ जो मुज़ाहिरो कंदे उन्हनि सभिनी खे मुआफ़ करे छॾियो। उन अमल खां पोइ बादशाह जी नज़रुनि में वज़ीर जी इज़त पहिरीं खां बि केतिरी वधी चुकी हुई। त दोस्तो, असांखे बि घुरिजे त असां पंहिंजी अमली ज़िंदगी में अगरि किथे फासी पऊं त असांजे महिनत, लगन ऐं नेक नियतीअ जे करे फ़ैसिलो असांजे हक़ में ई अचे। कोशिशि कयूं ज़िंदगीअ जे कंहिं बि मैदान में फ़ज़ूल बहस, ॿटाकूं ऐं सफ़ाई ॾियण बजाए महिनत ऐं हिमत सां पाण खे मंझरायूं। उम्मीद आहे त अव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी क्रिएशन।